ठटे में ॻोठाणनि पारां वॾेरे जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ठटे जे ॻोठ खमीसो जाखरो जे रहवासियुनि वडल जाखरो, महबूब जाखरो, गुलहसन जाखरो ऐं ॿियनि पारां मक़ामी वॾेरे जे ज़ियादतियुनि ऐं किंजर पुलिस तरफ़ां फरियाद न ॿुधण ख़िलाफ़ प्रेस क्लब ठटो अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतियात कंदड़नि इल्ज़ाम हणंदे चयो त संदनी बिरादरी सां वास्तो रखंदड़ बासरनि जीअण जंजाल करे छॾियो आहे, जेके असांजे घरनि ते हलां करे कब्ज़ो करणु चाहिनि था। पुलिस मोबाइल असांजे घर ते बीठी आहे, उते हुननि गाॾियूं खणी अचे असांखे धमकियूं ॾिनियूं आहिनि। जॾहिं सरज़मीन ॾिसी पुलिस वई आहे, उन खां पोइ 50 मुड़ुस हथियारनि सां आया आहिनि। असांजे घर जे मथां फायरिंग कयूं आहे। सरकारी प्लाट में वेठा आहियूं, उतां हू असांखे लाॾानि था चाहिनि। ऐं अॻु में प्रेस क्लब अवाम में न्यूज़ हलायो हुअमि, FM ते हलायो हुअमि, अख़बारनि में लेख ॾिना हुअमि। 4-5 ॾींहं अॻियां असां ज़ुल्म असीं सरकारी प्लाट वेठा आहियूं, बदला माफ़िया ज़ुर। हुननि चयो त असां अहिड़ी तव्हां किंजर पुलिस खे ॾिनीसीं, पर पुलिस असांजी फरियाद ॿुधण बदिरां थाणे खां ॿाहिरि कढी छॾियो। एहतियात कंदड़नि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। वॾा ठटे जो SHO अमीर बख्श खोसो एहतियात कंदड़नि वटि पहुची इंसाफ़ ॾियारण जो यकीन ॾियारे एहतिजाज ख़तम करायो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।